नाज़रीन, हैदराबाद की न्यू सिटी में प्लाट बुक कराईंदड़ ॻोठाणनि पारां प्लाटनि ते बिल्डर पारां मुबैना रूपोश ॾोहारी हथियारबंद विहारे प्लाटनि ते कब्ज़े की कोशिश ऐं हरासां करण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन हवाले से पेश आहे एस न्यूज़ जे रिपोर्टर एजाज़ लगारी जी हीअ रिपोर्ट। जी नाज़रीन, असीं बीठा आहियूं न्यू हैदराबाद सिटी में, जिते माण्हुनि जा मसला आहिनि, हिन जे प्लाट ते कब्ज़ा थी रहिया आहिनि ऐं हीअ अदम तहफ़्फ़ुज़ जो शिकार आहिनि। अचो त असीं हिननि खां पुछा कयो त हिननि जो छा मसलो आहे। असांजा पंहिंजा प्लाट आहिनि 4, असांखे पंहिंजो हक़ खपे। असीं हिकिड़े टाइम खाऊं था त हिकिड़े टाइम कोन बि था खाऊं। ॾींहुं राति असांखे निंड ई कान्हे काई, खोसा वठी अची विहारे छॾिया आहिनि हथियारनि सां। कब्ज़ो था कनि असांजे पट ते, 4 प्लाट असांजा उन्हनि ते कब्ज़ो था कनि। चओ त असांजा कंहिंजा असांजा 4 खून थियल आहिनि, की असांजा 5 खून थियल आहिनि। असांखे इहे विहारिया राति ॾींहुं असांखे ख़तरो आहे। महिरबानी करे इंसाफ़ कयो। असांखे राति जो निंड ई कान्हे, असीं वीचारा वेठा आहिनि, असांजा माण्हू वीचारा डप में वेठा आहिनि, कमनि था वेठा आहिनि, न को कम कनि मज़दूरनि खां वेठा आहिनि। ये न्यू हैदराबाद सिटी बनी आहे कौंसर साहब जी। हिते पहिरीं सलीम शाह मैनेजर हो, उन असीं हारे अची 4 प्लाट तव्हांखे ॾींदे घर जे पासे ॾेई छॾियईं, रशीदूं कटे ॾियूं। हाणे यार ये नोमान नागोरिया जेको रूपोश माण्हू वठी पर 100 माण्हू बंगले विहारियो असां ज़ोरी कब्ज़ो करणु चाहे, असांखे साह ई नथो खणणु ॾे। असीं 24 कलाक ख़तरे में असीं कॾहिं निकिरी न सघूं था। असांजी गाॾियूं बीठियूं आहिनि ऐं परियां माण्हू हेॾा वेठा आहिनि, बंगलनि माण्हू हेॾा वेठा आहिनि, 200-250 माण्हू अंदरि हथियारनि सां। रूपोश आहिनि, कंहिंजा 2 खून थियल आहिनि, कंहिंजा 3 खून थियल आहिनि, खोसा आहिनि, के ज़ौरनि, के ॾेथा आहिनि, के मुगलनि, हर क़ौम जा माण्हू हूंदा, के मरी आहिनि, सभु माण्हू हूंदा आहिनि हिते। हिते असांजी पहिरीं हारी हुआसीं, हींअर असांजा 4 प्लाट आहिनि हिते जिते वेठा आहियूं। कौंसर भट्टे खां वरिता हुआसीं, सलीम शाह ने मैनेजर हो, उन पहिरीं असांखे हिते ई न जितां असीं वेठा आहियूं, जितां असांजूं गाॾियूं बीठियूं आहिनि। हाणे असांखे धंधे ते करणु, माना धंधे ते मजबूर करे छॾिया आहिनि। रूपोश माण्हू विहारे वेठा आहिनि, खूनी माण्हू। नाज़रीन, असीं बीठा आहियूं हैदराबाद जी न्यू सिटी में, जिते ॻोठाणनि जी दावा आहे त असांजा हिते 4 प्लाट आहिनि, जंहिं ते न्यू सिटी जी मौजूदा इंतिज़ामिया कब्ज़ो करणु चाहे थी ऐं इन जे लाइ हिननि रूपोश माण्हू विहारे छॾिया आहिनि, जेके मुख़्तलिफ़ शहरनि खां घुराए विहारिया विया आहिनि, हथियारबंद विहारिया विया आहिनि। इन जे करे असांजी जानियुनि खे ख़तरो आहे। हिननि जो मुतालबो आहे त इहे रूपोश जवाबदार गिरफ़्तार करे असांखे तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे ऐं असांजा प्लाट असांखे ॾिना वञनि। ॿी सूरत में असीं रोड ब्लॉक करण ते मजबूर हूंदासीं। कैमरामैन हुज़ूर बख़्श सां गॾु एजाज़ लेगारी, हैदराबाद।